हे जेको ठेकेदार साहब जेको रोड ठाहे वियो आहे तव्हां ॾिसो त ही जेको आहे त हिन तरीक़े सां रोड ठाहे क्लोज़िंग करे वियो आहे। ईअं न सोचिजो त हाणे हिन खे जेकॾहिं मिसाल आहे डांबर, हे डांबर हितां जेको आहे त तव्हां वेंदव त हे डांबर जेको आहे त हे हारियल आहे हितां। हाणे छा आहे त हे जेको आहे त बाक़ी टुकड़े ते डांबर हारींदो ऐं हे हीअं हिन जी ठप हिन ते जेको रूलर घुमियल आहे या प्लस में जेका ॾिठो कख काना मिटी वारी हिन सां अहिड़े तरीक़े सां विछायल आहे। ऐं जेको ठेकेदार हलियो वियो आहे उहो हे कमु अधु में बंदि करे हलियो वियो आहे, माना हे टुकड़ो छॾे वियो आहे। हाणे जेको आहे मूंखे सम्झ में नथी अचे त जेके इंजीनियर आहिनि या लाॻापियल अख़्तियारियूं आहिनि इन ठेकेदार खे बिल पास करे 5 रुपया कमीशन वठी ऐं ॾींदा ऐं हीउ रोड जेको आहे ईअं ई दरपदर रोल जो शिकारु हूंदो। ऐं रोड बि अहिड़े तरीक़े सां विछायो ठाहियो त न उनजो को पासा भरियल आहिनि, न पासनि खे का मिटी लॻल आहे। रोड हीअं थोरो मथे बीठो आहे ऐं जेको आहे त बाक़ी पासा हुनजा हेठि आहिनि ऐं रोड में कंहिं क़िस्म जो को बि डांबर सही तरीक़े सां न आहे उनखे लॻल। ऐं हे तव्हांखे मां ॾेखारियो त हिन तरीक़े जो ई रोड जेको आहे ठेकेदार साहब ठाहियो आहे। अलाह गो इन्हनि ठेकेदारनि खे पुॼंदो, ठेकेदारनि जी किथां पूरी थींदी, अलाए छा थींदो। हाणे इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे, का पुछा कोन्हे को। हालांकि ठेकेदार जे मथां इंजीनियर आहिनि, एक्सीएन आहिनि, अलिफ़ आहे, बे आहे, ऑफिसर आहिनि, चेक एंड बैलेंस आहे, पर सभु हराम जे हॾे ते ईअं था मिली हिकु थी वञनि जो मजाल आहे जो कंहिंखे बिड़क बि माना को पुछे या कुशन या कंहिंखे का मालूमात ॾियनि राति जे ऊंदाई जे पेट में ईअं था माना जेको आहे तो हराम जे हॾे ते गॾु थी मखियुनि वांगुरु ऐं पंहिंजो हिसो पती कयूं खयूं हलिया था वञनि ऐं पोइ उहे हराम जेको आहे पंहिंजे बचनि ॿारनि खे खाराइनि था पिया। उन खां पोइ इहा मुआशिरे में तव्हां ॾिसो जेका नेकी या पॉज़िटिविटी का सुठाई का बहितरी का फलजे फूलजे आख़िर कीअं। हे ठेकेदार साहब जी कारकर्दगी गड़िया सीन सां जेको ही आहे खीरथर कैनाल इन सां मुल्क जेको रस्तो आहे जेको दरगाही पवण जैन जे तरफ़ वञे। जैन जो कहिड़ो ॻोठ आहे? ॻोठ हिन सां कहिड़ा कहिड़ा आहिनि? साईं हिन सां इलाही ॻोठा जिया आहिनि, जखरा आहिनि, शेख आहिनि, पंवर आहिनि, शरण जूं त इलाही क़ौम आहिनि साईं। वॾी तकलीफ़ आहे हिन रस्ते सां ऐं हिन में मिटी बि न विझी आहे। हाणे बरसाति पई त हीउ रोड मिंट में ख़तमु थी वेंदो। बिल्कुलु रोड मुकमल खपे। हा मुकमल त खपे, सिधी ॻाल्हि आहे। मोकिरो बि न हेठि मथां ई आहे, लेवल न कई आहे, सिधी न कई आहे कमु। हाणे ट्रैक्टर वञे थो त रोड वेझो थो वञे, रोड वेझो वञे थो, ॿियो बसि फॉर्मेलिटी पूरी कई आहे, ॿियो कुझु बि न। पुल उते राहे विया आहिनि, पुल इहा पहिरियां जो इहो ई हुयो त माना रोड असां जेको आहे जेका लोकल पुल ठहियल आहे हितां ठाहियूं, पर पोइ अलाए कंहिं एक्शन खयो अथनि। हाणे जेको आहे पुल जो इरादो कयो अथऊं वञा, पर मटेरियल न खणी आया न आया। सही ठीकु आहे। असां ग़रीब जेके हिते वॾा आहिनि अपील उहे कनि साईं, त ग़रीब हमेशह कोई राज़ी आहिनि पर राज़ी न आहिनि। हाणे तव्हां ॾिसो न हीअ रोड आहे, रोड सां जेको इहे माना मिटी जेका आहे पासे खां बिल्कुलु बि उन जे किनारे सां मिटी जेका आहे उहा हल्की ईअं माना रखियल आहे। बाक़ी कंहिं क़िस्म जो हे कुल हेठि माना खॾा लॻा पिया आहिनि। हाणे हे जेकॾहिं भरिजे बराबरि थिए बरमूं ठहे त उन सां रोड जेको आहे तो उन जी सूरत हाल कुझु सम्झ में बि ईंदी, रोड जो कुझु बचाव बि थींदो, न त रोड उखड़ंदो वेंदो।